कड़ा हाल खुश आयो तबियत कीअं यार अज 4 थी विया उथण में मां हींअर सोचां थो थोरो वञा ॿाहिरि चकर ॾियां पहिरां फ्रेश थियां हिन थियूं था फ्रेश ऐं फ्रेश थियण खां पोइ जेको आहे ॾिसूं था त करे हलणो आहे हा चांहि पी दोस्तों मां हींअर फ्रेश थी वियो आहियां ऐं हींअर मां निकिरां पियो ॿाहिरि हलूं था पाण गॾिजी चांहि पीअण पहिरियां पीअंदासीं चांहि हुन खां पोइ जेको उहो तव्हां मां पोइ ॿुधाईंदुसि ठीकु आहे हा दोस्तों हिनमहिल मां वञा पियो चांहि पीअण ऐं शाम जो टाइम आहे लाज़मी ॻाल्हि आहे चांहि लाज़मी आहे मथे में सूर पियो आहे त हलूं था पहिरियां चांहि था पीअण जी दोस्तों हिमल मां आयो आहियां चांहि पीअण ऐं शुक्र आहे हिमल ई लाइट इन्हनि ॿारी आहे ॾेखारियूं दोस्तों जीअं त हिमल असां पहुता आहियूं चांहि पीअण लाइ ऐं चांहि हिन नई होटल हिकिड़ी खुली आहे दादू में सो अॼु हिन जी असां चांहि ट्राए कंदासीं कुझु दोस्तनि ॿुधायो त यार हिन जी चांहि ॾाढी भली आहे ऐं हिन तारीफ़ुनि खां ॿुधी ॿुधी अॼु पोइ हींअर असां हितां पहुता आहियूं चांहि पीअण लाइ पोइ हीअं बसि अचे त हींअर हिनखे चांहि जो ऑडर ॾियूं अचे थो अमरा हिन खां पुछूं था वाह चांहि सुठड़ी प्यार हा हिनमहिल बसि वेठा आहियूं हिते चांहि जे इंतज़ार में ऐं चांहि बसि पी पोइ वरी असां वेंदासीं असल में हीअ जेका मुंहिंजी वीडियो आहे इहा डेली रूटीन जे हिसाब सां आहे ऐं हिकिड़े क़िस्म जी मां जॾहिं मूंखे को कमु न आहे हूंदो त पोइ माना जेका मुंहिंजी रूटीन हूंदी आहे पोइ इहा ई हूंदी आहे बसि उथंदो आहियां चांहि पीअंदो आहियां उन खां पोइ छा थींदो उहो तव्हां अॻिते वीडियो में ॾिसंदो जी दोस्तों हिनमहिल मां चांहि पी छॾी आहे ऐं हिनमहिल शाम जा थियनि पिया 7:30 पिया थियनि सिजु लही चुको आहे त हींअर मां वञा पियो पंहिंजे दोस्त वटि जिते मां डेली वेंदो आहियां ऐं हिते गैदरिंग कंदा आहियूं पाण में वेठा हूंदा आहियूं कचहरी कंदा आहियूं शीशो वग़ैरह पीअंदा आहियूं त हींअर मां वञा पियो होॾां ऐं हलो त हलिजी गॾिजी इंजॉय कयूं पंहिंजे दोस्त जो उताक ते ऐं हुते हींअर असां हली कंदासीं कोर्स वारी कचहरियूं जीअं त मुंहिंजो मिलियो दोस्त सां जावेद जमाली असां डेली राति जो हिते वेंदा आहियूं ऐं जावेद अॼु बसि व्लॉगिंग ते मूड थी वियो त उन जे करे जीअं लेटर मां उथियो आहियां थोरो मुंहिंजे दोस्तनि सां गॾु अॼु यूट्यूब चैनल ते जेको आहे पंहिंजो व्लॉग हिकिड़ो शूट कयूं दोस्त जावेद जमाली ऐं हिनमहिल असां जेको आहे शीशो ठाहींदासीं जीअं मां तव्हांखे ॾेखारियो जावेद शीशो सुठो ठाहींदो आहे मां तव्हांखे ॾेखारींदो जावेद कीअं शीशो